पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द उम्मीदवारनि यूसी अंदर मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि चौकनि ते वर्क तेज़ करे छॾिया। यूसी जी आवाम सां गॾिजाणियूं जंहिंमें ॻोठ बंडी मल्हा, ॻोठ अर्ज़ मोहम्मद कुंभर, ॻोठ काज़ी भुट्टा, ॻोठ नबी बख्श इस्बानी, ॻोठ सिराई साले भागत, ॻोठ अब्दुल रशीद भागत, ॻोठ मोहम्मद हसन कुरैशी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में उम्मीदवारनि जूं आवाम सां गॾिजाणियूं। यूसी सगियूं ते ज़िले काउंसिल मेंबर उम्मीदवार हाजी शहदाद खान भागत, चेयरमैन उम्मीदवार चीफ सरदार अल्ताफ हुसैन मशहूरी, वाइस चेयरमैन उस्ताद लियाकत अली कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि जा तूफ़ानी दौरा। यूसी जी आवाम पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे मान में आजियाना तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं।